अज शहीद मीर मुर्तजा भुट्टो पंहिंजे पगदार पुट जूनियर जुल्फकार अली भुट्टो खे क़यादत कंदे ॾिसी ख़ुशि ज़रूर थियो हूंदो। जिते पूरी सिंधु दरिया ते नवां केनाल ठाहिण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे रही आहे त उते पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पिण एहतजाजी मुज़ाहिरा करे रही आहे। पर ब्रेकिंग न्यूज़ इहा आहे त पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे एहतजाजनि जी क़यादत जूनियर जुल्फकार अली भुट्टो करे रहियो आहे, जेका सिंध तोड़े पाकिस्तान जी वॾी सियासी ब्रेकिंग न्यूज़ आहे। जूनियर जुल्फकार अली भुट्टो जॾहिं एहतजाज में जाम शोरो पहुतो त अवाम जो समुंड उथिली पियो। ही मंज़र तव्हां स्क्रीन ते ॾिसी सघो था त मीर मुर्तजा भुट्टो जो लखते जिगर जूनियर जुल्फकार अली भुट्टो जॾहिं जाम शोरो पहुतो त जाम शोरो जा मंज़र ही हुया। सवाल इहो पैदा थिए थो त मीर मुर्तजा भुट्टो जो पगदार पुट जूनियर जुल्फकार अली भुट्टो छा इलेक्शन में भी हिस्सो वठंदो? इहो भी हिकिड़ो वॾो सवाल आहे। ऐं छा हुन खे क़बूल कयो वेंदो, छाकाणि त ही नौजवान सिंध धरतीअ जे मिटीअ सां अनेक मोहब्बत ऐं प्यार करे थो ऐं इहा ॻाल्हि इक़्तिदारी धुरिन खे न वणंदी हूंदी। अवाम पारां सिलसिले मोहब्बत ॾिसी अॼु महिलातनि जा दरवाज़ा ज़रूर लुॾिया हूंदा। हिन नौजवान जे मथे ते फ़लस्तीनी रूमाल, कुल्हे ते अजरक, मुंहं ते शींहं जियां ललकार ॾिसी घणनि खे निंड न आई हूंदी, छाकाणि त सिंध जो आवाम तब्दीली चाहे थो। जूनियर जुल्फकार अली भुट्टो ईअं सियासत करण शुरू कई त कई बुत केराईंदो। वधीक कमेंट करे ॿुधाईंदा त जूनियर जुल्फकार अली भुट्टो ईअं सियासत कंदो या न ऐं हुन खे सियासत में कहिड़ियूं मुश्किलातूं पेश ईंदियूं। जूनियर जुल्फकार अली भुट्टो सियासत संभाली त पीपल्स पार्टी खे वॾो झटको लॻी सघे थो। पंहिंजी राय ज़रूर ॾींदा। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा, रीपोस्ट कंदा, कमेंट करण न विसारींदा। वरी मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो